मौलवी शहज़ाद जमील जा बयान ॿुधण जे लाइ मौलवी शहज़ाद जमील जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। आसान नबी एजो तकलीफूं काटियूं पर नमाज़ कंजन हर काफ़िर के हर इंसान के दुआऊं ॾींदा जब नबी साईं खे तकलीफ़ न हो उनखे बि दुआऊं ॾींदा आया पर हिते नबी साईं जी नमाज़ अदा कई काफ़िरन नमाज़ अदा कराई नबी साईं ने उन्हें बददुआ ॾिनी अॼु तक सजन काढ़ी ना शैतान ने सजदे ते काढ़ो उन ते मर्दूद थियो मर्दूद थियो सॼी ज़िंदगी के लाइ आज असां नमाज़ छॾे ॾिनियूं आज असां अल्लाह खे छॾे ॾिनो माण्हू कामयाबी जे पोइ वञदा आहिनि लेकिन हिन मौज़िन सॼी ज़िंदगी सदी रहियो hayya अचो कामयाबी पर माण्हू दुनिया वारी कामयाबी ते वेंदा मौज़ सदी में आखिरत वारी कामयाबी सदी में hayya